अस्सलाम वालेकुम। अच्छा, हिन टाइप जा जेके क्वेश्चन हूंदा आहिनि, जीअं तव्हांखे मां ॿुधायमि त हे LCM ऐं HCF जा डिस्क्रिप्टिव स्टाइल में क्वेश्चन आहिनि। डिस्क्रिप्टिव यानी बयानी तरीक़े में, यानी ईअं न चयल हूंदो आहे सिर्फ़ु LCM फाइंड कयो हिन नंबर जी या HCF, बल्कि हीअं बयानी तरीक़े सां आम ज़िंदगी में को बि एग्ज़ाम्पल ॾिनल हूंदो आहे ऐं तव्हांखे चयल हूंदो आहे त इनखे सॉल्व कयो। हाणे स्टूडेंट इन में कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि, क्वेश्चन त पढ़ी वेंदा आहिनि पर उनखे सम्झ में न ईंदो आहे त LCM फाइंड करणी आहे या HCF। ठीकु आहे, त हाणे मां उन जो हिकिड़ो तव्हांखे शॉर्टकट ॿुधायां थो पियो त जंहिं बि स्टेटमेंट में जेकॾहिं इंग्लिश में आहे उन में लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे ग्रेटेस्ट, लार्जेस्ट या लॉन्गेस्ट, ठीकु आहे, ह्यूज, इन टाइप जो कुझु बि क्वेश्चन, यानी कि या सिंधी में उन जी जॻह ते लफ़्ज़ इस्तेमालु थियल हूंदो वॾे में वॾो, ठीकु आहे, या चयल हूंदो डिघे में डिघो, इन टाइप जो को बि क्वेश्चन यूज़ थियल हुजे त उते असां मालूम कंदासीं HCF। ठीकु आहे, छा मालूम कंदासीं HCF या GCD, साॻी ॻाल्हि आहे, यानी कि वॾो आम पूरो वंडींदड़ या वॾी आम भञुपत, उन साॻे खे HCF बि चइबो आहे, GCD बि। ॾिसो GCD छा जो फुल फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र, ग्रेटेस्ट कॉमन। ॾिसो मां तव्हांखे छा चयुमि, ग्रेटेस्ट जो लफ़्ज़ इस्तेमालु थिए तव्हां GCD या HCF कंदो। अच्छा, अहिड़े तरीक़े सां HCF छा जो फुल फॉर्म आहे, हाईएस्ट कॉमन फैक्टर। हाणे जिते हाईएस्ट जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो या ग्रेटेस्ट या लार्जेस्ट या लॉन्गेस्ट, त उते छा ॻोल्हींदो तव्हां, HCF ॻोल्हींदो। ठीकु आहे, हाणे जीअं क्वेश्चन नंबर 1 में असां ॾिसूं था, चयल आहे वॾे में वॾी काठ जी पटी जी ड्रैग ॿुधायो जंहिंसां 540 ऐं 360 सेंटीमीटर ड्रैग पूरी तरह माप करे सघिजे। हाणे तव्हां जेकॾहिं गौर कंदो त ॾिसो हिन में लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे वॾो में वॾो। ठीकु आहे, त ऑटोमेटिकली असां सम्झी वेंदासीं त असांखे छा फाइंड करिणो आहे, HCF फाइंड करणी आहे। ठीकु आहे, अच्छा, जेकॾहिं ॿिए नंबर में या कंहिं ॿिए में ॾिसो हिन में बि वॾे में वॾो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, हिन में बि वॾे में वॾो इस्तेमालु थियल आहे। ठीकु आहे, अच्छा, वरी जेकॾहिं नंढे में नंढो लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजे त पोइ उते असां छा मालूम कंदा आहियूं, उते असां LCM मालूम कंदा आहियूं। छो जो LCM जो फुल फॉर्म आहे लीस्ट कॉमन मल्टीपल। ठीकु आहे, L फॉर छा आहे, लीस्ट कॉमन मल्टीपल। जेकॾहिं नंढे में नंढो इस्तेमालु थियल हुजे लफ़्ज़ या घटि में घटि केतिरो, त पोइ उते असां छा ॻोल्हींदासीं, LCM। आई होप तव्हांखे इहो सम्झ में अची वियो हूंदो त हिननि टाइप जे क्वेश्चन जेके में सॉल्व कीअं कबो आहे। जेकॾहिं लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजे वॾे में वॾो, डिघो में डिघो, या जेको आहे सो लार्जेस्ट, ह्यूजेस्ट वग़ैरह, त उते असां छा इस्तेमालु कंदासीं, HCF। जेकॾहिं चयल हूंदो स्मॉलेस्ट या नंढो में नंढो चयल हूंदो त पोइ असां LCM। अच्छा, ॿियो LCM कंहिंमें कबी आहे, जेको मां तव्हांखे पहिरियों सम्झायुमि, जिथे चयूं त 3 या 4 शयूं, जीअं मिसाल चयल हूंदा 3 घिंट वॼनि था, हिकिड़ो 5 मिंटनि खां पोइ, हिकिड़ो 10 खां पोइ, हिकिड़ो 15 खां पोइ, इहे कॾहिं गॾु थींदा। जॾहिं गॾु थियण वारा हुजनि, सिंक्रोनाइज़ थियण वारा क्वेश्चन हुजनि, उन्हनि बि LCM मालूम कबी आहे। हाणे 5, 10 ऐं 15 जी तव्हां LCM कढंदो त उहा 3 अची वेंदी, यानी कि जेको टाइम ॾिनल हूंदो, जीअं हिन में चयल आहे त 8 वॻे सुबुह जो गॾु वॻा हुया, त हाणे 3 मिंटनि खां पोइ यानी कि 8:30 वॻे इहे 3 गॾु थी वेंदा। तव्हां हिननि 3 नंबरनि जी LCM कढंदो, 3 ईंदी, उहे 3 हिन में एड कंदो त इहे 8.5 थी वेंदा। ठीकु आहे, त उते बि LCM मालूम कबी आहे। जीअं हाणे आख़िरी नंबर क्वेश्चन ॾिसो, ट्रैफिक लाइटूं ॿुधायल आहिनि त हिकिड़ी 48 सेकेंडनि खां पोइ, ॿियो 72 सेकेंडनि खां पोइ, ऐं टीं सिग्नल जेको आहे 108 सेकेंडनि खां पोइ। हाणे जेके 3 नंबर ॾिनल आहिनि 48, 72 ऐं 108, त इन्हनि जी तव्हां LCM कढंदो। हाणे चयल आहे 7 वॻे गॾु वॻा हुया, त हाणे नेक्स्ट कॾहिं हिन 3 जी LCM में जेको नंबर ईंदो, मिसाल था वठूं 300 अची वियो हिन जी LCM, त हाणे इहे 300 मिंट आहिनि, 300 मिंट हिन में तव्हां एड कंदो, जेको टाइम बीहे उन टाइम ॿीहर इहे 3 लाइटूं जेके आहिनि या 3 सिग्नल गॾु वॼंदा। इन टाइप जा जेके क्वेश्चन हूंदा आहिनि उनमें LCM जेको आहे सो मालूम करणी हूंदी आहे। अच्छा, आई होप तव्हांखे इहो क्वेश्चन क्लियर थी वियो हूंदो ऐं जेका क्यूरी आहे इहा सॉल्व थी वई हूंदी। जेकॾहिं कोई बि दोस्त मूंखां ऑनलाइन पढ़णु चाहे थो त हे मुंहिंजो नंबर आहे, डेली बेसिस ते मां राति जो ऑनलाइन क्लास वठंदो आहियां, मूंसां राब्तो करे सघो था। 0315 455 0431 45 50 431। नईमुल्ला नालो आहे मुंहिंजो। थैंक यू।